हूअं पाण गुज़िरियल जेके बि असांजियूं संगत में कचहरियूं थियूं आहिनि उन में घणो करे असां उहे कलाम बि ॻाया आहिनि जेके तमामु घणा भेरा ॿुधा बि आहिनि। सो मूं कोशिशि इन करे कई जो लगातार के प्रोग्राम्स कोन था थियनि जो माण्हू हुनजी हिकिड़ी प्रैक्टिस में हुजे, पंहिंजे कलामनि जी रिहर्सल थींदी हुजे, रियाज़ थींदो हुजे। ॿिया दुनिया जा खोड़ कम पंहिंजे मथां सुवाल कया त हुनजे करे उहे नयूं शयूं न ठाहे थो सघां न पेश करे थो सघां। पर हिन भेरे मूं कोशिशि कई त जॾहिं सखर वञिजे त कुझु नयूं सूखड़ियूं बि खणी वञिजे। हाणे नयूं सूखड़ियुनि ताईं पहुचण खां अॻु में मां ईअं थो सोचां त शुरू उतां कयां मां जितां पाण शुरू कयो हो। हाणे शुरूअ में पहिरीं जेको मूं ॻाई हुई वाई ॻाई हुई रियाज़ जूणे जी रूहान में छपी हुई उहा वरी पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर पहिरीं मां तव्हांखे डॉक्टर क़य्यूम तराज़ जो गीत आहे थोरो ॿुधायां थो। पोइ उन ज़माने में डॉक्टर साहिबु शिकारपुर में सिविल सर्जन हो ऐं असां इहो हैरत बि कंदा हुआसीं त वॾो पुट वारो जेको माण्हू आहे उहो एॾो रोमेंटिक शाइरी करे थो, इहो कीअं थो थी सघे माण्हुनि जे चीर फाड़ कंदो हुजे एॾो रोमेंटिक शेर बि लिखे। हीउ जेको कलाम हो गीत हो उहो मूं स्पेशली टीवीअ जे लाइ सोचियो 72 आहे या 71 आहे त मां हुनखे जो वीडियो सोचियो त ईअं फिल्मनि वांगुरु हीअ सभु माण्हू महिमान वेठा हूंदा, हीरोइन हूंदी, हीरो हूंदो, पोइ हीरो जीअं रोईंदो आहे पिटका कंदो आहे मुसीबत कंदो आहे त हीरोइन वीडियो कंदी आहे ईअं। सो हीअ आइडिया मूं जॾहिं बलो साहिब खे ॿुधाई त बलो साहिबु ईअं करे चयो बाक़ी फिल्मनि में थींदो आहे टीवीअ में ईअं न थींदो आहे, तूं को ॿियो कलाम ॻाए। बहरहाल उहो कलाम मां तव्हांखे ॿुधायां जेको मुंहिंजे हिन पहिरीं मॉडर्न कंपोज़िशन हुई डॉक्टर क़य्यूम तराज़। यार साजा भाल थी
मैं अॼु